चोटरियों दर नसीम खरल बाखमल पाणीअ जी माप वठंदे हिन जी ओचिती नज़र वञी हिकु लाश ते पई जो बैराज जे दर में फाथो पियो हो। लाश जी गिची आर पार कपियल हुई ऐं सिसी बाक़ी वञी खल जी टकरीअ सां ॻंढियल हुई। लाश ॾिसी हू हिरासजी वियो ऐं के घड़ियूं भित खे हथ विझियूं चुपचाप बीठो रहियो। गपल महल खां पोइ हिन तां थोरो हिरास लथो त वरी लाश खे गौर सां ॾिसण लॻो। लाश कंहिं ज़ाइफ़ा जो हो जंहिंखे ॻाढ़ो गघो पयल हो, जंहिंजा ड्रिघा वार पाणीअ में लुहण करे खुली पिया हुआ ऐं जंहिंजो भूरो बाहि जहिड़ो रंग उन लड़ई पाणीअ में बि कोड जीअं पए जरकियो। हिन जी हिकु दिलि घुरियो त जेकर उन फॾे में ई न पवे ऐं दर खोले लाश खे हेठि लोड़े छॾे, पर वरी ॿीअ दिलि हिन खे ईअं करण खां झलियो ऐं खेसि रब जी ॾाढी सरकार यादि ॾियारी। जा अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी कान हुई। हिन दिली दिलि में पको पए कयो त हू पाण वञी थाणे ते फ़रियादी थींदो ऐं सूबेदार खां करड़ी जांच कराई खूनियुनि खे सोघो कराईंदो। इहो इरादो करे पंहिंजी कोठीअ में आयो ऐं कुल्फ खणी दर बंदि करण लॻो। दर बंदि करे ओचितो हिन खे पूर पियो त जेकर पंहिंजी तरक़ी अमलदार सर्वेयर खे उहो समूरो मज़कूर ॿुधाईंदो वञे। उन पूर ते हिन वञी सर्वेयर जो क्वार्टर जो दर खड़कायो, पर सर्वेयर जो सॼी राति सखर घुमी ऐं फिल्म ॾिसी असुर महल मोटियो हो, सो कीअं पियो इहे 8-12 आननि वारा खड़का ॿुधे। पर हिन दर खे एसी ताईं न छॾियो जेसी ताईं सर्वेयर अची दर न खोलियो। अखियूं मेटींदे खांसि पुछियईं, छोड़े को खंडु पियो आहे छा? न साईं, खंडु कोन्हे पियो, पर हिकु लाश अची दर में फाथो आहे। पोइ मूंखे छो जॻाई? मां को सूबेदार आहियां? साईं, थाणे ते वञा थो, पर तोखे इतला ॾियणु आयुमि जो मतां देरि थी वञे। देरि शाम ताईं मोटी आहीं ॼण लख खटियई, पोइ त रोज़ हाज़िरियूं खाराईंदे। हा साईं, मथां जो अची पई, मुंहुं त ॾिबो न। भली वञी मुंहुं ॾे, पर ॿी ॻाल्हि ॿुध, मतां फ़रियाद में मुंहिंजो बि नालो शाहिदी में लिखियाईं। न साईं, तुंहिंजो नालो कोन ईंदो। चवंदुसि त लाश ॾिसी सिधो थाणे ते आयो आहियां। ठीकु आहे, ईअं चइजांइ। सर्वेयर दर बंदि कयो। हू वरी बैराज ते आयो ऐं सखर तरफ़ हलणु लॻो। हिन अञा सॾु खनि पंधु कयो हो जो पोइतां खेसि ट्रक जूं बतियूं नज़र आयूं। ट्रक ड्राइवरनि जी वॾाईअ जी खेसि चङी तरह ख़बर हुई। हू हेड़े तेड़े खे त सिग्नल बि कोन ॾींदा आहिनि, पर हिन खे बि सखर जो पंधु सुझियो त हिन बि खणी हथु ॾिनो। ड्राइवर बि को अशराफ जो पुटु हो जो खणी ट्रक झलियाईं। हू ख़ुशीअ में पर थी वियो ऐं दिली दिलि में ड्राइवर जो थोरो मञणु लॻो, जंहिं खेसि ट्रक झले खेसि ॼंघुनि हणण खां बचायो हो। उन ट्रक खे बीहारणु ऐं खेसि पंध खां बचाइण में मर्ज़ी बि मौला जी हुई, जो संदसि उन कम में राज़ी हो। थाणे जे देरि खां थोरो परते हू ट्रक झलाए लथो ऐं गेट अंदरि थियो। साम्हूं बीठल सिपाहीअ खां सूबेदार जी पुछा कयईं। साहब जांच में वियल आहे। सिपाही खेसि क्याड़ीअ सां वरंदी ॾिनी। जमादार, मूंखे सूबेदार वॾे सां ज़रूरु मिलणो आहे। इहे ॻाल्हियूं छॾ मियां। छो, का फ़रियाद आहे छा? हा मियां, फ़रियाद आहे। हींअर फ़रियाद दाख़िल न थींदो, 2-3 ॾींहं रखी पोइ अचिजांइ। साल जी पछाड़ी आहे, ॾोह अॻ में ई वधियल आहिनि। मियां, का चोरी खाट जी ॻाल्हि थोरी आहे। खून थियल आहे, खून। तूं कयो आहे छा खून? किथे आहिनि हथियार? हथियार सूबेदार ई वठंदो, मूंखे छड़ो साणसि मिलाए। इहे सना कम बि सूबेदार वॾो कंदो त बाक़ी मां ई मुछूं उस में अछियूं कयूं आहिनि। जल्दी पैरवी ॿुधाए। जमादार, तकड़ घटि कर, मां बि धणको आहियां ऐं तो जहिड़ो ई सरकारी मुलाज़िम आहियां। खणी आसमान तां उॾरी लथो हुजी, तोखे हक़ीक़त ॿुधाइणी पवंदी। जमादार, हरू भरू तो ज़िद करीं, सूबेदार वटि तूं बि ॿुधजांइ। सिपाही हिन मां को चाढ़ो न ॾिठो त लाचार खे सूबेदार जे क्वार्टर ॾांहुं वठी हलियो। सूबेदार बि हींअर ताज़ो उथियो हो ऐं चांहि पए पीताईं। सिपाहीअ सलूट हणी सूबेदार खे चयो, साईं, ही फ़रियादी आयो आहे। सूबेदार करड़ी अखि खणी पंहिंजे सिपाहीअ ॾे ॾिठो ऐं ख़ार मां खांसि पुछाईं,
अड़े अकुल जा दुश्मन, थाणे ते मुंहिंजी आमद आहे जो मूं ॾे वठी आयसि। साईं, मां त हिन खे ॿुधायो त साहब गुनाह नंबर 224 जी जाच में मसरूफ़ आहे, पर हिन जो ॻोरी ॻाल्हि ॿुधाई त लाचार खेसि वठी आयुसि, पाण बि सरकारी मुलाज़िम आहे। छा थो ॿुधाए? साईं चए थो त खून थियल आहे। खून चकले में छा, पर उते त सॼी राति राउंड में हुअसि। न साईं, मूंखे त जाइ वारदात जी ख़बर कान्हे, अव्हां खे पाण ॿुधाईंदो। अड़े मियां, वेझो अची साहब खे समूरी हक़ीक़त ॿुधाए। ड्रिज डप न, सच ॿुधाईंदे त फ़ाइदो पवंदई, सिपाहीअ हिन खे सॾे चयो। हू अॻिते वधी सूबेदार जे भरिसां आयो त सूबेदार खांसि पुछो, मियां तूं कहिड़े खाते में आहीं? साईं, मां गेज रीडर आहियां सखर बेराज ते। हा, हक़ीक़त कर। साईं, मां सुबुह जो दस्तूर मूजिबि पाणीअ जी माप पे वरिती त हिकु लाश ॾिठुमि जो बेराज जे दर में फाथो पियो हुयो। लाश जी गिची आर पार कयल आहे ऐं सिसी बाक़ी वञी खल जी टकरीअ सां ॻंढियल आहे। लाश मर्द जो आहे या औरत जो? औरत जो। लाश पक मच्छियूं खाई वयूं हूंदियूं ऐं शुनाख्त खां ज़ोर हूंदो। न साईं, अञा सलामत आहे। का ख़बरचार, को आयो को वियो? न साईं, असां वटि त को कोन आयो। कोड़ा खान, थाणे ते त को वारिस वसी कोन आयो? सूबेदार पंहिंजे सिपाहीअ खां पुछो। न साईं, हिते बि न जिन न किन। सूबेदार वरी डांस कन फिरायो। हा मियां, कहिड़ीअ महिल लाश ॾिठई? ऐं बाख पए फुटी। उते ॿियो केरु हो? कोई कोन, मां अकेलो हुउसि। पोइ कंहिंखे ॿुधाई? कंहिंखे कोन, सिधो थाणे ते आयो आहियां। तूं पाण किथे रहंदो आहीं? साईं, सखर बेराज ते क्वार्टर मिलियल आहे। अकेलो रहंदो आहीं या ॿारनि बच्चनि? साईं, अकेलो। हा मियां, अकेलो छो न रहंदे, मुड़ुस बि शौक़ीन थो ॾिसजांइ। शौक़ीन कीअं साईं? मियां, लबे मिराण ते रोज़ हिक ॿिए खां औरथियूं अची गॾु थियनि। तूं बि हिकु खंत ताड़ी हूंदी? न साईं, मां उन्हनि ॻाल्हियुनि खां परे आहियां। उन्हनि ॻाल्हियुनि खां परे हुजे हा त खून छो थिए हा, लाश छो लभे हा? साईं, मां न सम्झो। गेज रीडर खे पघर अची विया। बराबरि तूं हाणे ईअं सम्झंदे बि कोन, पर इहा महल आई त पाण ई तोते वांगुरु ॿोलींदे। साईं, तव्हीं मूं में अजायो शक था रखो। मां अहिड़ो कमु कयां हा त लाश हेठि न लोड़े छॾियां हा। आख़िर मूंखे कंहिं पए ॾिठो? हा, इहा ॻाल्हि तुंहिंजे फ़ाइदे में आहे, उनखे ज़रूरु ख़्याल में रखिजबो। चङो, लाश जो हुलियो त ॿुधाए। साईं, मां हेठि लही त कोन ॾिठो जो हरास पए थियो, बाक़ी फोतिण रंग जी भूरी ड्रिघनि कारनि वारनि सां ॻाढ़ो गघो भर्थ सां वई। सूबेदार ॻोठ बगी। कीअं वई साईं? पक कंहिं गहगीले कारी मारी पंहिंजो मुंहुं धोतो। गेज रीडर अञा इहा गुफ़्तगू न सम्झो, सूबेदार खां पुछाईं, साईं, कंहिं मुंहुं धोतो? मियां, तूं ॼटि माण्हू, तोखे उन्हनि ॻाल्हियुनि जी कहिड़ी ख़बर? इहे गैरतूं गहगीलनि खे जेको मेणो ॾे त उन ते ई आव कनि। गेज रीडर हीअं इहा ॻाल्हि सम्झी वियो, सो सूबेदार खे चयईं, साईं, इहे कहिड़े ई क़ुरान में जाइज़ आहिनि। बरोच हिन कानून खे छा था सम्झनि? अहिड़ा खून त हिननि लाइ जाइज़ आहिनि। पर साईं, कानून में त ॾोही आहिनि। हा मियां, कानून में त सिधो सऊं 302 आहे, पर केरु फरियादी थिए ऐं केरु बाखो थिए, उन कारीअ जो भाउ ऐं पीउ बि जवणी न खणंदा, ॿिया माइट परे बद। पर साईं, अव्हां अखियूं विझो त इहे ॾोह कीअं था लिकी सघनि? हा, जे ड्रिघी जाच कबी त अटे मां वार बि कढी छॾिबो। मूंखे त अहिड़ो आज़मूदो आहे, जेको खूनीअ खे खणी गुलाब जे अर्क में वींजारे 100 माण्हुनि सां गॾु बीहारे, त बि मां हिक पल में कन खां वठी ॿाहिरि कढंदोसांसि त पुट माउ जा हिते थी बीह। वाह साईं वाह, उहो वरी कीअं? खून जी धप, खूनी मां का रत जी धप वेंदी? पोइ त साईं वारो कयो। मियां, हिन कारीअ जे केस में कंहिंखे पकड़े कंहिंखे पकड़ियां, जंहिं बरोच में हथु पवंदो तंहिंमां खून जी धप ईंदी। पर साईं, उहो बि त थी सघे थो त फोतिण कारी न हुजे ऐं वाट वेंदे पाणी भरींदे कंहिं शिकारीअ खे हथु अची वई हुजे ऐं उन पोइ भव खां मारे खेसि लोढ़े छॾियो हुजे। हा, ईअं बि थी सघे थो, पर अहिड़ो इम्कान अटे में लूणु बराबरि आहे। साईं, हिकु भेरो जांच शुरू थी त पाण ई दग थींदो वेंदो। खून ऐं खथोरियूं थोरियूं लिकंदियूं आहिनि। मियां, अहिड़े खून जी मौलाना जांच कराए।
इहा जांच त रहंदो घर जा टपड़ बि ॻीलींदी। कीअं साईं? बाबा, लावारिस लाशनि जूं जाचूं के सवलियूं आहिनि। पहिरियों लाश कढाइण ते मज़दूरी, पोस्टमार्टम जो ख़र्च, फोटोग्राफर, जीपिन जा भाड़ा किराया, लाश जो दफ़न कफ़न, उनखां पोइ बाला ऑफिसरनि जा सहमा रोज़ पिया पुछाऊं कंदा, जेसीं ताईं 2 ॾोकड़ संदनि मुंहं में न हणबा, मियां दर खोले लाश लोड़े छो न पए छॾे। साईं, अहिड़ो पाप मूंखां कीअं पए पुॻो? मौला अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी, चल हकूअ बि रखे नाहकूअ बि। पर हाणे तो गुनाह कयो या मां, जो ॿई पिया रुलड़ा पसूं। मियां, खून जो फरियाद का चर्चे जी ॻाल्हि कान्हे। रोज़ रोज़ हाज़िरियूं खाई थकें त पाण ई बान कने। साईं, मूंखे इहे हाज़िरियूं चङियूं आहिनि, पर अहिड़ो कधो कमु मूंखां न थींदो। मुंहिंजी फरियाद वठि। हा मियां, तो मां जिंदु कान छुटंदी। नंढे हूंदे माइटनि को गॾह जो खीर पीआरियो हुई अलाए छा। साईं, जीअं सम्झें। कोड़ा खान, मुंशीअ वॾे खे सॾु कर त ही फरियाद वठूं। सूबेदार पंहिंजे सिपाहीअ खे चयो। मुंशी वॾो पना, कारबान, रोल, पेंसिलूं खणी आयो ऐं अची सूबेदार जे भरिसां मोड़ी ते वेही रोल सां पने ते लीका कढी सूबेदार खां पुछाईं, साईं, पहिरियों कचे पने ते ठाहियूं था, पोइ था 154 ते आणियूं। वॾा मिड़ई धूड़ विझेसि या जीअं वणई तीअं कर, भली पहिरियों कची ठाहे। मुंशी वॾे बिना कारबान ठाहे पेंसिल हथ में खणी सूबेदार ॾांहुं ॾिठो। वॾा, लिख फरियादीअ जो नालो। छा थी नालो? साईं, गुलाम मोहम्मद पुट नूर मोहम्मद। वॾा, लिख फरियादी गुलाम मोहम्मद पुट नूर मोहम्मद। गेज रीडर सखर बिराज। ॾोह कलम 302। वक़्तु इतला सुबुह जो 6 बजे। वक़्तु रिपोर्ट। वॾा, बीह त रोज़नामचो केसी ताईं लिखियो अथई? हींअर त 10 थिया आहिनि। रोज़नामचो राति खां बंदि आहे, हींअर वञी लिखंदुसि। ठीकु आहे त पोइ लिख। वक़्तु रिपोर्ट दाख़िला जो 6:15 बजा। वक़्तु जांच जो बर वक़्तु पुलिस तरफ़ां का देर कोन। हा बाबा, लाश किथे फाथल आहे? साईं, सखर बिराज जे 34 दर में। वॾा, वारो कर, ॾिस त असांजे थाणे जी हद कहिड़े दर ताईं आहे। मुंशी वॾो तकिड़ो कोठीअ में वियो ऐं परे खां रजिस्टर खयूं बहकंदो आयो ऐं चवणु लॻो, साईं, असांजे थाणे जी हद कान्हे। वाह कलंदर, मियां वञ रोहिड़ी थाणे। इन हद में न असांजो अधु न टाही। सूबेदार मुरकंदे चयो। साईं, ईअं कीअं था कयो? मियां, इतबार नथो अचई त खणी पाण रजिस्टर ॾिस। साईं, फ़र्क़ु त रुॻो हिकु दर जो आहे। बादशाह, हिकु दर जो फ़र्क़ु त वॾी ॻाल्हि आहे, त हिकु तिर जो हुजई त बि विख न हलाए। मां आख़िर पराओ सूर पंहिंजे मथे में छो विझां? मिड़ई साईं महर कर। अड़े को चरियो चइबे। लेलड़ा त ईअं थो करें ॼण का पंहिंजी सॻी हुजई। मियां, तुंहिंजो छा? पोइ साईं, मां छा कयां? बाबा, तूं रोहिड़ी थाणे ते वञ, उते वञी इहा रिपोर्ट ॾे। उहो जो रिपोर्ट न वठे, कीअं न वठंदो, संदसि हद आहे। गेज रीडर वरी रोहिड़ीअ ॾांहुं कड़ी खई ऐं ज़रे घटि मंझंदि अची थाणे ते पहुतो। कलाक ॾेढ जे इंतज़ार खां पोइ मस सूबेदार सां मुलाक़ात कयईं ऐं खेसि खून थियल लाश जी लुड़ी अचण जी ख़बर ॿुधाईं। लाश किथे फाथल आहे? साईं, सखर बिराज जे 34 दर में। मुंशी वॾा, इहो 34 दर असांजी हद आहे या सखर जी? असांजी। मुंशीअ वॾे मुंहुं भेलो करे ॿुधायो। कहिड़ीअ महिल लाश ॾिठो हुयई? साईं, बाख महिल। पोइ एतिरी देरि काथे हुई? हींअर त ज़रे घटि मंझंदि अची थी आहे। गेज रीडर चुप। मियां, जवाबु ॾे, न त इहा देरि तोखे ॾुखी पवंदई। उते गेज रीडर फाट खाधो। पराई इज़त खां नेठि पंहिंजी इज़त प्यारी हुई। साईं, मां त पंहिंजे सरकार देरि कान कई। मां त उन महिल ई सखर थाणे ते वियो हुउसि, पर उन सूबेदार मूंखे विहारे विहारे नेठि पोइ जवाबु ॾिनो। छो जवाबु ॾिनई? चयईं त मुंहिंजी हद कान्हे। हिन जी हद हुजे या मुंहिंजी हुजे, जहिड़ो हू गवर्नमेंट जो नौकर, तहिड़ो मां नौकर। हिन खे पहिरियों खून जी ख़बर पई हुई। कानून मुताबिक़ हिन खे रिपोर्ट वठणी हुई ऐं मशीरनामो ठाहे लाश पोस्टमार्टम लाइ मोकिलिणो हो। उनखां पोइ मूं ॾे कागज़ मोकिलिणा हुअसि। हा साईं, मां त खेसि घणा ई इलाज कया, पर असुलु कोन मिड़ियो। छा पए चयईं? साईं, चयईं पए त अहिड़ी जांच केरु करे? हीअ जांच त रहंदो घर जा टपड़ ॻीलींदी। हा, पर जे मिठो खाइबो आहे त फिको बि खाइबो आहे। जे उन लाश जा वारिस पैदा थियनि था त पोइ उहो लाश खेसि ॾाढो मिठो लॻे हा।
पोइ उन्हनि हदुनि बदुनि जो ख़्यालु ई कोन अचेसि हा। अलाए साईं, अलाए वरी छो तोखे इहा ख़बर नथी पवे गेज रीडर छा कुशे। चङो भला हाणे ही ॿुधाए त तोखे कीअं ख़बर पई त लाश 34 दर में आहे। मां पाण ॾिठो, तो लाश ॾिठो हुई या दर ॻणिया हुई? दर ॻणण जी कहिड़ी ज़रूरत हुई साईं? दरनि जा नंबर त मुंहिंजी दिलि ते लिखियल पिया आहिनि, पर मियां भुल चुक त थी सघे थी। न साईं, अहिड़ो अंधो मां बि कान आहियां। भला हींअर जो हिन थाणे ते आएं त वरी लाश ॾिठई? हिन भेरे त उहो रस्तो आयुसि ई कोन। मां त सिधो अची रोहिड़ीअ वारी पुल टपियुसि। ओॾां अची आं त घटि में घटि पक थिए हा। अलाए वरी लाश लुड़ी कंहिं ॿिए दर में न फाथो। इहा अलाह खे ख़बर, पर ईअं वरी कीअं थींदो? चङो, इहा वरी था खणी जांच रखूं। वॾा, ओ मुंशी वॾा। जी साईं, मुंशीअ वॾे जवाबु ॾिनो ऐं अची सूबेदार जे साम्हूं बीठो। यार, लावारिश लाश जी फरियाद आहे त ॾुखी, पर हिन मुड़ुस खे हरू भरू कोन रुलाइबो। तूं हिन खां फरियाद वठण जी तयारी कर, पर उन विच में पंहिंजो को माण्हू मोकिले इहा त ख़ातिरी कर मतां लाश असांजी हद में ई न हुजे ऐं असीं वेठा अजाया ख़फ़ा कयूं। इहे ख़फ़ा अजाया था कयो साईं। लाश 34 दर में आहे। गेज रीडर सूबेदार खे वरी पक ॾिनी। मियां, असांखे पक त करण ॾे, मतां दरिया जे वहकरे ते लाश लुड़ी कंहिं ॿिए दर में न फाथो हुजे। भली साईं। मुंशी वॾा, तूं बि ॻाल्हि सम्झई न? हा साईं, ख़ातिरी कयो, पर कंहिं बनी बशर खे ख़बर न पवे। मुहाणे खे बि झलजांइ त उन ॻाल्हि जो पढ़ो न ॾे, रुगो माठ मीठ में लाश ॾिसे, दर गणी अचे। हा साईं, बसि न बसि, पर हिन हमरा खे पाण सां वरतियूं वञो। हिन वीचारे बानी बि खाधी आहे अलाए न। साईं, मूंखे तलब कान्हे। मियां, हिजाब न कर, मानी मौला जी आहे। वॾा, मुंहिंजी खंदी होटल मां घुराए खारायसि। ही मुड़ुसु माण्हू अथई, पराए खून ते कंहिं भाड़े भते खे कह कह कोन ईंदो आहे। वॾा, हेड़नि मुड़ुसनि जो छल काल न पवे। बेशक साईं, मुड़ुसाणा अखर अथसि। हलंदा उथी को गभो खा। सूबेदार ऐं वॾे मुंशी जी उन तारीफ़ गेज रीडर जा मिड़ई थक लाहे छॾिया। हिन खे सखर वारे सूबेदार ते वॾी ख़ार हुई, जंहिं खेसि अजायो रुलायो हो ऐं साणसि खुदीअ सां ॻाल्हायो हुअईं, जो मुंशी वॾे जी कोठीअ में आयो ऐं मानी खाई ॼंघूं ड्रिघियूं कयईं त खेसि निंड खणी वई। टेपरीअ महिल मुंशी वॾे टंगल ओॾे जाॻायुसि ऐं सूबेदार वटि हलण लाइ चयईंसि। हू सूबेदार जी कोठीअ में घिड़ियो त सूबेदार खेसि चयो, मियां, लाश त 33 दर में आहे। इहा असांजी हद ई कान्हे। उहो वरी कीअं साईं? मां पाण 34 दर में ॾिठो। मियां, या त तूं भुलो आहे या लाश पोइ वरी लुड़ी वञी ॿिए दर में फाथो आहे। साईं, मां त रुली वियुसि। गेज रीडर खे रुलण जो ख़्यालु हो, सो त खणी छॾियो, पर खेसि सखर वारे सूबेदार जा सूर पए सुझा। मियां, पराए हद में कीअं दख़ल ॾींदुसि? पर साईं, दर में फाथल लाश कीअं वरी लुड़ंदो? मुंहिंजो त मग़ज़ ई नथो कमु करे। मियां, पर तूं वरी खणी बेराज ॾांहुं थींदो वञ, चङी तरह दर ॻणिजांइ। जे 34 दर हुजे त मूंखे खणी नियापो मोकिलींदे त मां अची ठहको कंदुसि। गेज रीडर आग क़बूली वरी सखर तरफ़ हलियो ऐं सिधो रस्तो छॾे सखर बेराज ॾांहुं फिरियो। पहिरें हिन पको पह कयो त लाश चङीअ तरह ख़ातिरी सां ॾिसी पोइ सखर वारे सूबेदार सां मिलंदो। हू हलंदो हलंदो 34 दर वटि पहुतो त ॾिठाई त कारीअ वारा कख हुआ ऐं वरी अॻिते वधी 33 दर में जाती पाताई त उते लाश बराबरि फाथल हो। इहा ख़ातिरी करे हू सखर थाणे ते पहुतो त सूबेदार परे खां खेसि ॾिसी पुछियो, पिटिया ख़ुदा जा, वरी छो आयो आहीं? साईं, लाश 33 दर में आहे, इहा अव्हां जी अदा। अड़े, इहो वरी कीअं? साईं, सूबेदार रोहिड़ी वारे जो लाश ॾिसण लाइ मोहाणो मोकिलियो त उहो 33 दर में फाथो पियो हो, सो तव्हां ॾे मोकिलियईं। हिते वे गेज रीडर जा पुट। सूबेदार गजगोड़ कंदे चयो, तुंहिंजी हद में, तुंहिंजी ड्यूटीअ में खून जो ॾोह थियल आहे। उन खां पोइ तूं लाश खे हिकु जाइ तां थेड़ाए वरी ॿी जाइ वारदात ठाही आहे। इहो ॾोह बि खून जेतिरो ई आहे। वॾा, ॾेखारींसि उन ॾोह जो कलम। हेॾे आ मियां त कलम ॾेखारियां। मुंशी वॾे खे सॾु कयो। छॾ मुंशी वॾा, मां बराबरि गुनाही आहियां। गेज रीडर रुआणको थी वियो। बिल्कुलु तूं गुनाही आहीं। उन खां सवाइ तूं ॿिनि थाणनि, ॿिनि अमलदारनि खे तो पाण में विढ़ाई। उन वेड़ में तूं ईअं पीसजी वेंदे जीअं उन सां गॾु घणो। साईं, एतबार कर, मां तव्हांखे कोन थो विढ़ायां ऐं न मूं को लाश ई थेड़ियो आहे।
पोइ लाश 33 दर में कीअं आयो? साईं ख़ुदा जो कसम मूंखे का ख़बर कान्हे। मुंहिंजूं त पाण वायूं बताल थी वयूं आहिनि। सुबुह जो मां हिन गुनाहगार अखियुनि सां लाश 34 दर में ॾिठो, पर वरी रोहिड़ी खां मोटंदे ॾिठुमि त 33 दर में पियो हो। पोइ लाश जिन थेड़ियो, भूत थेड़ियो। साईं रोहिड़ी वारे सूबेदार त चयो पिए त लाश दरिया छा थेड़ियो आहे। सूबेदार सोच में पइजी वियो ऐं के घड़ियूं टुॿीअ में पइजी कंधु मथे खयईं। हा, इहा ॻाल्हि थी सघे थी, दरिया बादशाह आहे। भला साईं, हाणे रिपोर्ट वठो, देरि थी वई। ज़रूरु वठबी, पर हींअर त सांझी थी वई आहे। हिन महिल लाश केरु कढंदो? पोइ छा कयां? तूं साजुर अचिजांइ, रिपोर्ट मां राति ई ठाहे छॾींदुसि। सुबुह जो छड़ी तुंहिंजी सही पवंदी। पर साईं, लाश खे ॿी राति पवंदी त शिनाख्त खां ज़ोर थी वेंदो। मियाँ, राति में कुझु कोन थींदुसि, तूं बाख महल अची पहुचजांइ। राति जो त न, अलबत्ता बाख महल हू वरी सखर ॾांहुं पियो आयो त 33 दर जे साम्हूं पहुची हिन खे दिलि में ख़्यालु आयो त जेकर हू लाश खे वरी हिकु नज़र ॾिसंदो वञे। हिन खे पक हुई त लाश शिनाख्त खां ज़ोर थी वियो हूंदो। हिन भित खे हथु विझी जो हेठि निहारियो त हिन जी अखियुनि में तरोरा अची विया। लाश 33 दर में कोन हो। हिन वरी डुकी वञी 34 दर में जाती पाती त लाश उते फाथो पियो। हू के घणियूं फुटपाथ ते वेही रहियो। हिन न सखर तरफ़ कदम वधायो ऐं न रोहिड़ी तरफ़ मोट खाधी। ॿई पासा गुरा हुआ। अॻियां बाहि हुई त पुठियां पाणी हो। का महिल सोचे सोचे हिन हेॾे होॾे निहारियो, परते ओरते कोई कोन हो। हिन भित ते चढ़ी दर जी चाॿीअ में वञी हथु विधो। नेरनि महिल गेज रीडर पंहिंजी कोठीअ ॾांहुं पियो वियो त सर्वेयर खां पुछो, गुलामूं, लाश कहिड़े सूबेदार जे हवाले कई? बाबल, ॿिन्ही सूबेदारनि लावारिस लाश कोन वरितो, सो उन खे उन बादशाह जे हवाले कयुमि जंहिं जूं हदूं तमामु वॾियूं आहिनि। हेॾां सखर बेराज त होॾां अरबी समुंड।